नाज़रीन, ٹنڈو रहीम खान में औरतुनि सहुरे जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ पनाह लाइ DSP जी ऑफिस जो ही पहुची वयूं। ॻोठ चाकर ख़ान शाहाणी जे रहवासियुनि मुशरफ़ा ज़ाल निज़ाम शाहाणी ऐं सदोरी ज़ाल बाई ख़ान शाहाणी पा किताब खणी DSP जोही जे ऑफिस में पनाह लाइ पहुतियूं। उन मौक़े ते औरतुनि मुशरफ़ा मीडिया आॾो पा किताब खणी चयो त 5 साल अॻु मुंहिंजी ज़बरदस्ती नंढी उमिरि में शादी कराई वई। सहुरो रमज़ान शाहाणी रोज़ जिनसी हवस पूरी करण लाइ तंग करे थो, जंहिंजी दांह मुड़ुस खे ॾिनी पर मुड़ुस एतबार नथो करे ऐं सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए थो। मुशरफ़ा जो ॾेरियाणी सदोरी ज़ाल बाई ख़ान शाहाणी ॿुधायो त काफ़ी वक़्त खां वठी सहुरो ज़्यादती लाइ तंग करे थो ऐं तशद्दुद पिणु करे थो। असां औरतुनि जी केर बि दांह ॿुधण लाइ तयारु नाहे, मजबूर थी DSP जोही जी ऑफिस पनाह लाइ आयूं आहियूं। हुननि चयो त असांखे कोर्ट में पेश करे तहफ़ुज़ ॾिनो वञे, ॿी सूरत में सहुरो ऐं मुड़ुस क़तल करे छॾींदा। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त खेसि तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगी बचाई वञे।